नशो फ़िरोज़ नवाब शाह में लाखा बिरादरी पारां पुलिस कांस्टेबल रुखसाना मशहूरी जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ नशो फ़िरोज़ जे मशहूरी बिरादरी जो अली हैदर मशहूरी जे मौला बख्श मशहूरी मिठल मशहूरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में अलाहवारी चौक खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नेशनल प्रेस क्लब अॻियां जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लाखा बिरादरी जे नदीम लाखो, अज़हर लाखो, काशिफ़ लाखो ऐं हिकु नामालूम ड्यूटी ते वेंदड़ रुखसाना मशहूरी ते हमलो करे सिधियूं गोलियूं हयूं, जंहिं में रुखसाना मशहूरी खे 8 गोलियूं लॻियूं, जेका कराची जे आगा खान अस्पताल में दाख़िल आहे, जंहिंखे हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे। उनजा मुख्य जवाबदार अज़हर ऐं काशिफ़ गिरफ़्तार नथा थियनि। यादि रहे त उन्हनि माण्हुनि कुझु महीना पहिरियां बि हलां करे असांजे घरनि ते हमिलो कयो, जंहिं में असांजा कुझु माण्हू ज़ख़्मी थी पिया, जेको पोइ गुज़ारे वियो। उन लाइ बि असां नवाबशाह जा MPA रईस आशिक़ ज़रदारी खे वठी मेल मिंथ काफ़िलो वठी वियासीं, पर उन हूंदे बि असांजे ॻोठ ते हमिलो बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। भले असांजा रफ़ाक़त 5 मर्द क़तल करे छॾीनि हा, पर इहो ॾुख न थिए हा, पर हाणे असां जे नंग ते हमिलो करे असां बर्दाश्त न कबो। फ़ौरन मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थिया त असां समूरी सिंध में एहतिजाज दायरो वधाईंदासीं ऐं कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार लाखा बिरादरी हूंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।